Biology class now, chapter 5, lesson 5, part 1, meiosis. आवां biology जो उस्ताद नजुला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलिका असांजे जो के वीडियो लेक्चर जा मौजू आहिनि meiosis जंहिंमें असां ख़ासि तौर ते पढ़ंदासीं प्रोफेज 1 माइटोसिस एंड मियोसिस माइटोसिस जे बारे में असां अॻु पढ़ी आया आहियूं माइटोसिस इक्वेशनल डिवीजन बि आहे इक्वेशनल डिवीजन इन लाइ था सॾियूं छो त पेरेंट जीव गरड़े में ऐं उन मां पैदा थियल धीअर जीव गरड़नि में क्रोमोसोम जो तइदादु साॻियो ई हूंदो आहे तंहिंजे करे इनखे इक्वेशनल डिवीजन सॾियूं था ॿियो असां इहो पढ़ियो हुयोसीं त माइटोसिस सोमेटिक सेल्स में थींदी आहे असांजे जिस्म जा घणे भाङे जेके जीव गरड़ा आहिनि उहे समूरा सोमेटिक सेल्स सॾिबा आहिनि जीअं असांजी स्किन थी वई या स्टमक थी वियो या ॿिया समूरा उज़वा थी विया मियोसिस जे बारे में असां हिन वीडियो लेक्चर ऐं ईंदड़ वीडियो लेक्चर में तफ़सील सां पढ़ंदासीं मियोसिस वरी असां सॾियूं था रिडक्शनल डिवीजन यानी छा थींदो त पेरेंट जीव गरड़ो 4 धीअर जीव गरड़नि में विरहाइजी वेंदो ऐं धीअर जीव गरड़नि में क्रोमोसोम जो तइदादु अधु हूंदो एज़ कंपेयर टू देयर पेरेंट सेल मियोसिस क़िस्म जी सेल डिवीजन या सेल साइकिल जेका आहे उहा जर्म सेल्स में थींदी आहे जर्म सेल्स मिसाल जे तौर ते असांजा सेक्स सेल्स थियनि था एग ऐं स्पर्म सेक्सुअल रिप्रोडक्शन जो जेकॾहिं मिसाल वठिजे त उन में मेल ऐं फीमेल जे अंदरि हिकिड़े ख़ासि क़िस्म जा डिप्लाइड सेल मौजूदु हूंदा आहिनि डिप्लाइड सेल असां उन सेल खे चऊं था जंहिंजे अंदरि हर क्रोमोसोम जूं ॿ कापियूं मौजूदु हुजनि जिन खे 2n करे असां लिखंदा आहियूं सो इन्हनि डिप्लाइड जेके ख़ासि क़िस्म जा सेल थियनि था उन्हनि मज़ा मेल पैदा कंदो आहे स्पर्म्स ऐं फीमेल पैदा कंदी आहे एग पर इन क़िस्म जी जेका सेक्सुअल रिप्रोडक्शन थिए थी उन में थींदी आहे मियोसिस मियोसिस जे दौरान छा थींदो डिप्लाइड सेल मंझां हेप्लाइड सेल पैदा थींदा आहिनि डिप्लाइड सेल मंझि हर क्रोमोसोम जूं ॿ कापियूं मौजूदु हूंदियूं आहिनि पर जेकी उन्हनि मंझि एग या स्पर्म जहिड़ा गेमेट्स पैदा थिया उन्हनि जे अंदरि वरी हेप्लाइड सेल हूंदा आहिनि हाणे माउ या पीउ उन्हनि जो जेको स्पेशल सेल थिए थो उन्हनि जे अंदरि 46 क्रोमोसोम मौजूदु हूंदा आहिनि पर पीउ जे जिस्म मंझां स्पेशल सेल्स मंझां जेको स्पर्म ठहंदो आहे उन मंझि 46 क्रोमोसोम्स मां 23 क्रोमोसोम जेके आहिनि उहे स्पर्म में ईंदा ऐं इहे माउ जे 46 क्रोमोसोम मंझां एग में 23 क्रोमोसोम ईंदा आहिनि सो इहो अधु क्रोमोसोम जो तइदादु अचे थो तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जी सेल डिवीजन खे असां सॾियूं था मियोसिस सो असां चई सघूं था त स्पर्म एंड एग आर प्रोड्यूस थ्रू मियोसिस स्पर्म ऐं एग जेको आहे उहो मियोसिस वारी सेल साइकिल जे तरीक़े सां पैदा थियनि था मियोसिस इज़ रिडक्शनल डिवीजन सो हाफ ऑफ क्रोमोसोम्स ट्रांसफर टू डॉटर सेल्स मियोसिस हिकु क़िस्म जी रिडक्शनल डिवीजन आहे छो त इन में क्रोमोसोम्स जो अधु तइदादु पेरेंट खां पंहिंजे धीअर जीव गरड़नि में ट्रांसफर थींदो आहे इन खां बाद इहो एग ऐं स्पर्म वरी छा थींदो आहे पाण में फ्यूज़ थींदा 23 क्रोमोसोम हिन आंदा 23 क्रोमोसोम हिन आंदा त वरी साॻियो ई डिप्लाइड सेल पैदा थींदो जीअं ज़ाइगोट आहे ज़ाइगोट पोइ इहो डिप्लाइड सेल वरी ॿियनि डिप्लाइड सेल्स में वरी डिवाइड थींदो वेंदो वधंदो वेंदो मल्टीप्लाए थींदो सो ज़ाइगोट जा जीव गड़ा जीअं जीअं वधंदा वेंदा त एम्ब्रियो ठहंदो उहो बि डिप्लाइड सेल ऐं वरी एम्ब्रियो में अंदरि जीव गड़ा जीअं जीअं वधंदा वेंदा त ह्यूमन बेबी तयारु थींदो आहे उहो पिणु डिप्लाइड सेल्स जो ठहियलु हूंदो आहे हाणे डिप्लाइड सेल मंझां डिप्लाइड सेल्स जे ठहण वारे मरहले खे या सेल साइकिल खे असां सॾियूं था माइटोटिक डिवीजन ही छा थियो डिप्लाइड सेल मंझां हेप्लाइड सेल ठहिया त उन्हनि खे असां सॾियूं था मियोसिस पर डिप्लाइड मंझां डिप्लाइड सेल्स जो जेको ठहणु आहे उन्हनि खे असां चवंदा आहियूं माइटोटिक डिवीजन मियोसिस जे बारे में असां हाणे इहो चई सघूं था त इट इज़ अ टाइप ऑफ रिडक्शनल सेल डिवीजन या हिकु क़िस्म जी रिडक्शनल सेल साइकिल या रिडक्शनल सेल डिवीजन जो क़िस्म आहे It is a cell division type in which daughter cells with half number of chromosomes are produced. मियासिस जीव गरड़े जी विरासत जो अहिड़ो क़िस्म आहे जंहिंमें धीअर गरड़ा अधु तइदादु क्रोमोसोम सां पैदा थियनि था मियोसिस बुनियादी तौर ते ॿिनि मरहलनि में थींदी आहे हिकिड़े खे असां सॾियूं था मियोसिस 1 ऐं ॿिए खे असां सॾियूं था मियोसिस 2 मियोसिस 1 में उहे समूरा मरहला साॻा ई थींदा जेके तव्हां माइटोसिस में पढ़िया हुया प्रोफेज मेटाफेज एनाफेज ऐं टेलोफेज पर इन्हनि खे असां सॾियूं था प्रोफेज 1 मेटाफेज 1 एनाफेज 1 टेलोफेज 1 छो त इहो मियोसिस 1 जा स्टेप्स आहिनि इन खां पोइ हिते जीव गरड़ जो मर्कज़ जेको आहे हिननि चइनि स्टेप्स में विरहाइजी वेंदो उन खां पोइ हिते थींदो साइटोकाइनेसिस
साइटोकाइनेसिस में वरी अलॻि अलॻि धीअर जीव गरड़ा पैदा थी पवंदा। मियोसिस 1 में हिकु जीव गरड़ो ॿिनि धीअर जीव गरड़नि में तब्दील थिए थो। ॾिसो त हिते पेरेंट जीव गरड़ में 4 क्रोमोज़ोम आहिनि, पर हिते हर धीअर जीव गरड़ खे ॿ क्रोमोज़ोम आहिनि, यानी क्रोमोज़ोम जो तादाद हिते हाफ थी वियो। वरी इहे धीअर जीव गरड़ा साइटोकाइनेसिस खां पोइ हिते दाख़िल थींदा आहिनि वरी मियोसिस 2 में। हाणे मियोसिस 2 में वरी छा थींदो, साॻाई ही 4 स्टेप जेके आहिनि उहे वरी रिपीट थींदा। प्रोफेज 2 में जीव गरड़ो ईंदो, मेटाफेज 2 में, एनाफेज 2 ऐं टेलोफेज 2। हिते वरी इहे 2 धीअर जीव गरड़ा जेके पहुता उहे वरी अलॻि अलॻि 2 धीअर जीव गरड़नि में विरहाइजी वेंदा। हाणे उहे धीअर जीव गरड़ा वरी ॾिसो त 4 धीअर जीव गरड़नि में विरहाइजी विया आहिनि। सो हिते तव्हां ॾिसो त वरी हाणे जेको क्रोमोज़ोम जो तादाद आहे उहो कुल तव्हां वटि 2 आहे। हाणे मियोसिस 2 में ॾिसो त तव्हां वटि हर धीअर जीव गरड़ खे घणा क्रोमोज़ोम आहिनि, 2, ऐं हेॾे मियोसिस 1 में जेको पेरेंट जीव गरड़ो दाख़िल थियो उन में घणा हुया, 4। तंहिंजे करे ही असां मियोसिस वारो सेल डिवीजन या सेल साइकिल सम्झूं था। मियोसिस 2 मरहलनि में थींदो, मियोसिस 1 ऐं मियोसिस 2। हिकु पेरेंट जीव गरड़ो 4 धीअर जीव गरड़नि में आख़िरकार विरहाइजी वञे थो। असां प्रोफेज 1 खे तफ़सीली तौर ते हिते पढ़ूं था, छो त प्रोफेज 1 तमामु वॾो लॉन्गेस्ट फेज़ थींदो आहे मियोसिस जो, ऐं इन्हीअ में तक़रीबन समूरा पेचीदा मामला थी वेंदा आहिनि। बाक़ी पोइ हिते जेको जीव गरड़ो आहे उहो 2 मरहलनि मां तकिड़ो तकिड़ो गुज़री वेंदो आहे। सो प्रोफेज 1 जेको आहे इट कंसिस्ट ऑफ द लॉन्गेस्ट फेज़ ऑफ मायोसिस। मायोसिस जो डिघे में डिघो मरहलो हूंदो आहे। इट कैन बी सब डिवाइडेड इनटू फॉलोइंग सब स्टेजिस। इनखे वरी नंढनि 5 कैटेगरीज़ में या 5 मरहलनि में असां विरहाए सघूं था। नंबर पहिरियों मरहलो थींदो लेप्टोटीन, ॿियो मरहलो थींदो ज़ाइगोटीन, टियों थींदो पैक्टीन ऐं चौथों हूंदो डिप्लोटीन, पंजो हूंदो डायकिनेसिस। प्रोफेज जो पहिरियों मरहलो आहे लेप्टोटीन। लेप्टोटीन जे दौरान छा थींदो, तव्हांखे मालूम आहे त जीव गरड़ो सेल साइकिल में जीअं दाख़िल थींदो आहे त हुनजो जीनियाती मादो हिकु उलझल धागे जी सूरत में हूंदो आहे जंहिंखे चइबो आहे क्रोमेटिन नेटवर्क। लेप्टोटीन में इहो थींदो आहे त क्रोमेटिन नेटवर्क जेको आहे उहो स्पेसिफिक नंबर ऑफ लॉन्ग थिन बीडेड थ्रेड्स में टुटी पवंदो। उलझल धागो पाण में वकोड़ियल हूंदो आहे। जीअं ई लेप्टोटीन में जीव गरड़ो दाख़िल थींदो त इहो उलझल धागो टुकरनि में तक़सीम थी वेंदो, छिजी पवंदो ऐं उहे टुकड़ा धागा जेके आहिनि मणेदार धागनि जी सूरत में हूंदा। इन मणेदार धागनि खे असां सॾींदा आहियूं लेप्टोटीन। इन जे करे हिन मरहले जो नालो आहे लेप्टोटीन। हाणे जीअं ई मणेदार धागा जेके आहिनि उहे ठहिया त उहे आहिस्ते आहिस्ते घाटा थींदा ऐं क्रोमोज़ोम्स जी सूरत अख्तियार कंदा। लेप्टोटीन में क्रोमोज़ोम्स जेके आहिनि उहे तयारु थी विया त पोइ ज़ाइगोटीन में जीव गरड़ो दाख़िल थींदो। ज़ाइगोटीन जे अंदरि छा थींदो, 2 homologous chromosomes which come from mother and father are paired. This is called as synapsis process. क्रोमोज़ोम्स जीअं तयारु थी विया त ज़ाइगोटीन जे अंदरि छा थींदो, होमोलॉगस क्रोमोज़ोम्स पाण में जोड़ी ठाहींदा। होमोलॉगस क्रोमोज़ोम्स कहिड़ा हूंदा आहिनि, जेकी ॿाहुनि जे लिहाज़ खां ऐं सेंट्रोमेयर जे लिहाज़ खां पाण में बिल्कुलु हिकु जहिड़ा हुजनि। अहिड़ा क्रोमोज़ोम हिकिड़ो पीउ ॻाईंदो ऐं ॿियो माउ ॻाईंदो, उहे पाण में जोड़ी ठाहींदा। इन जोड़ी ठाहिण वारे मरहले खे असां चऊं था साइनेप्सिस प्रोसेस। द पेयर्ड होमोलॉगस क्रोमोज़ोम्स आर नोन एज बाइवेलेंट और टेट्राड। ही जेको पेयर्ड होमोलॉगस क्रोमोज़ोम्स थिया इन्हनि खे असां बाइवेलेंट सॾींदा आहियूं। बाइवेलेंट जो मतिलबु आहे 2 क्रोमोज़ोम, या वरी इन्हनि खे टेट्राड सॾींदासीं। टेट्राड जो मतिलबु आहे 4 क्रोमेटेड सिस्टर्स, 1 2 3 4। तंहिंजे करे हिननि खे तव्हां टेट्राड बि सॾे सघो था, या वरी इन्हनि खे तव्हां बाइवेलेंट पिणु सॾे सघो था। ऐं पोइ छा थींदो त इन्हनि जे विच में साइनेप्टोनीमल कॉम्प्लेक्स ठहंदो। साइनेप्टोनीमल कॉम्प्लेक्स छा कंदो त इन्हनि ॿिन्ही खे विच तां मिलाईंदो आहे। सो साइनेप्टोनीमल कॉम्प्लेक्स हिते ठहियो त इहे ॿई जेके जीव गरड़ा आहिनि हाणे पाण में इन्हनि जो जोड़ो ठही वेंदो। ज़ाइगोटीन में छा थियो त लेप्टोटीन जे दौरान अंदरि जेके क्रोमोज़ोम्स ठहिया उहे पाण में पेयर अप कंदा। पेयर अप कंहिंजो थींदो, होमोलॉगस क्रोमोज़ोम्स जो। हिकिड़ो क्रोमोज़ोम पीउ खां ईंदो, ॿियो क्रोमोज़ोम माउ खां ईंदो। उहे पाण में जेकी हिकु जहिड़ा हूंदा पाण में जोड़ो ठाहींदा ऐं जोड़े ठाहिण जे वारे अमल खे असां साइनेप्सिस प्रोसेस सॾियूं था। इन जे विच ते छा थींदो त 2 क्रोमोज़ोम्स खे मिलाइण जे लाइ साइनेप्टोनीमल हिकिड़ो जंक्शन ठहंदी, हिकिड़ो जोड़ ठहंदो जेको इन्हनि ॿिन्ही खे मिलाए बीहंदो।
ज़ाइगोटीन खां पोइ टियों मरहलो आहे पैक्टीन। पैक्टीन जे अंदरि छा थींदो आहे, क्रॉसिंग ओवर थींदी। क्रॉसिंग ओवर में छा थींदो आहे त नॉन क्रोमेटेड सिस्टर हिन क्रोमोज़ोम जी जेका हीअ क्रोमेटेड आहे ऐं हिन क्रोमोज़ोम जी हीअ जेका क्रोमेटेड आहे इहे पाण में क्रॉस ओवर कंदियूं। क्रॉस ओवर में छा थींदो आहे त जेनेटिक मटीरियल एक्सचेंज थींदो आहे। हिन जो जेनेटिक मटीरियल हिन ॾांहुं हलियो ईंदो ऐं हिन वारो जेनेटिक मटीरियल हिन नॉन क्रोमेटेड सिस्टर ॾांहुं हलियो ईंदो। इहो कमु हिकिड़ो एंजाइम कराईंदो आहे जंहिंखे चइबो आहे रिकॉम्बिनेज एंजाइम। हाणे छा थींदो त इहे नॉन सिस्टर क्रोमेटिड्स पाण में मिलंदियूं, हिननि जे विच में जोड़ ठहंदो जंहिंखे चइबो आहे कायस्मेटा। पैक्टीन खां पोइ जीव गरड़ो दाख़िल थींदो डिप्लोटीन वारे मरहले में। डिप्लोटीन में साइनेप्टोनीमल कॉम्प्लेक्स आहिस्ते आहिस्ते ख़तमु थियणु लॻंदो। ही वारो जेको हिननि जो जोड़ आहे साइनेप्टोनीमल कॉम्प्लेक्स, इहो आहिस्ते आहिस्ते ॻरणु लॻंदो एंड रिकॉम्बिनेंट सेपरेट फ्रॉम ईच अदर। ऐं जेके रिकॉम्बिनेंट आहिनि उहे हिक ॿिए खां अलॻि थींदा एक्सेप्ट एट क्रॉस ओवर साइड्स टू फॉर्म एक्स शेप्ड स्ट्रक्चर कॉल्ड कायस्मेटा। सिर्फ़ु हिन कायस्मेटा वारी जॻह तां इहे हिक ॿिए सां ॻंढियल रहंदा आहिनि। ऐं आख़िरी मरहलो थींदो डायकिनेसिस। डायकिनेसिस जे दौरान छा थींदो आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर्स। न्यूक्लियर मेम्ब्रेन जेको आहे उहो आहिस्ते आहिस्ते टुटंदो। कायस्मेटा मूव्स फ्रॉम द सेंट्रोमियर टुवर्ड्स द एंड्स ऑफ द क्रोमोसोम्स लाइक अ जिपर। जिप वारे तरीक़े सां कायस्मेटा छा थींदो त सेंट्रोमियर वारी जॻह खां अॻिते हली हेठि पासे ते वेंदो। दिस टाइप ऑफ मूवमेंट ऑफ कायस्मेटा इज नोन एज टर्मिनलाइजेशन। ऐं कायस्मेटा जे अहिड़े क़िस्म जी चुरपुरिया हरकत खे असां सॾियूं था टर्मिनलाइजेशन। At the end of diakinesis, chromatids still remain compacted at their ends. हिन मरहल जी आख़िर ताईं क्रोमेटिड्स पुछड़ियुनि खां पाण में कॉम्पैक्टेड रहंदियूं आहिनि, उहे तमामु घणियूं घाटियूं रहंदियूं आहिनि। असांजो अॼोको लेक्चर मियोसिस जे प्रोफेज़ 1 ते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं ॿिए वीडियो लेक्चर सां गॾु जंहिंमें असां मियोसिस खे प्रोफेज़ 1 खां वेंदे आख़िरी स्टेप ताईं मुकमल तौर ते सम्झंदासीं। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।